जंहिंजी जहिड़ी नियत उन जी ओड़ी मुराद। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। जंहिंजी जहिड़ी नियत उन जी ओड़ी मुराद। इन जो मतिलबु आहे कि इंसान जी जहिड़ी बि नियत हुजे, उन जे मन में छा आहे, उन जे मन में छा न आहे, उन जे हिसाब सां ई उनखे फल मिलंदो आहे। मुराद यानी फल, ऐं नियत यानी हुन जे मन में छा पियो हले। त जंहिंजी जहिड़ी नियत उन जी ओड़ी मुराद। इन जो मतिलबु आहे अगरि केरु इंसान ॿिए जे बारे में कुझु बुरो थो सोचे, कुझु बुरो ई थो हमेशह वीचार करे, त उन जो फल बि उनखे बुरो ई मिलंदो। त हीउ छा थो चए पहाको कि तव्हां मन सां बि कंहिंजे बारे में बुरो न सोचो, तव्हां उन जे बारे में ग़लति न सोचो, उनखे हेठि किराइण जे बारे में न सोचो। अगरि तव्हां ॿियनि खे हेठि किराइण जे बारे में सोचींदा, तव्हांजी नियत साफ़ न हूंदी, त तव्हांजो मुराद बि सुठी न हूंदी, तव्हांखे फल बि सुठो न मिलंदो। त खाधो पराओ ॾिसी पंहिंजो पेट पराओ न कजे। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। खाधो पराओ ॾिसी पंहिंजो पेट पराओ न कजे। इन जो मतिलबु आहे कि अगरि तव्हां किथे शादीअ में या तव्हांखे कंहिं को न्योतो मिलियो आहे, अगरि तव्हां वञो था त उते रोटी त बराबरि पराई हूंदी आहे, लेकिन पेट तव्हांजो पंहिंजो हूंदो आहे। तव्हांखे उते बि लिमिट में ई खाइणु खपिजे। त खाधो पराओ ॾिसी पंहिंजो पेट पराओ न कजे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। घणेई दफ़ा माण्हू हूंदा आहिनि, उहे शादियुनि में वेंदा आहिनि या मजलिस में वेंदा आहिनि या कॉकटेल पार्टियुनि में था वञनि या को न्योतो थो मिलेनि, त उते पंहिंजी लिमिट खां वधीक खाई वठंदा आहिनि या पी वठंदा आहिनि। पोइ उन्हनि जी तबियत ख़राबु थी पवंदी आहे, चर्बी वधंदी वेंदी आहे, पोइ परेशान थींदा रहंदा आहिनि। त चइबो आहे खाधो परायो ॾिसी पंहिंजो पेट पराओ न कजे, पंहिंजी लिमिट में ई खाइजे पीजे। त इहो पहाको वापराइबो आहे। खाधो पराओ ॾिसी पंहिंजो पेट पराओ न कजे। पंहिंजो घर गुरूअ जो दर। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। पंहिंजो घर गुरूअ जो दर। इन जो मतिलबु आहे कि पंहिंजो घर में ई पाण वधीक आराम सां रही था सघूं। भले उहो घर नंढो हुजे या कीअं बि हुजे, लेकिन पंहिंजे घर में ई पाण वधीक आराम सां रही था सघूं। पंहिंजो घर गुरूअ जो दर। पंहिंजे घर में चाहे पाण केॾी महिल बि उथूं वियूं खाऊं पियूं सुम्हूं लेटूं टीवी ॾिसूं कुझु बि कयूं, त पंहिंजे घर में पाण आराम सां करे सघंदा आहियूं। उन में पाण फ्रीडम फील कंदा आहियूं। लेकिन ॿिए जे घर में अगरि वञूं, भले उहो घर महल छो न हुजे, भले उहो घर सुठो छो न हुजे, पर उते पाण खे हिजाब महसूसु थींदो आहे कि हिते मां हींअर लेटां कीअं, हींअर रोटी खां कीअं, हीअ त हींअर वेठो आहे, हींअर टीवी कीअं ॾिसां, हींअर त हिन जे केरु आयल अथसि, हींअर हिते पढ़ां कीअं, हिते त हीअ वेठा पिया ॻाल्हाइनि पिया। लेकिन पाण पंहिंजे घर में इहे हिजाब महसूसु न कंदासीं। छो जे पंहिंजो घर गुरूअ जो दर। जहिड़ो सॾु ओढ़ो जवाबु। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। जहिड़ो सॾु ओढ़ो जवाबु। इन जो मतिलबु आहे कि अगरि तव्हां कंहिंखे सुठो ऐं मिठो सॾु कंदा, त तव्हांखे जवाबु बि ओढ़ो ई सुठो ऐं मिठो मिलंदो। जहिड़ो सॾु ओढ़ो जवाबु। हाणे हिते सॾ जो मतिलबु ईअं आहे कि तव्हां कंहिंखे कीअं था सॾु कयो। हाणे का सम्झो कीअं का नंढी नेटरी छोकिरी आहे ऐं उनखे केरु चएसि आंटी, त इहो सॾु कीअं थियो, इहो सही सॾु न आहे। अगरि हुनखे केरु दीदी चएसि त वरी भले, अञा कुंवारी छोकिरीअ खे केरु चएसि आंटी, त उहो सही सॾु न आहे। या का ॿुढी माई आहे, उहा कंहिं जवान माईअ खे ईअं थी चएसि कि आंटी, त हाणे उहा आंटी उहो बि सही सॾु न आहे।
त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। पोइ थी सघे थो हुनखे कावड़ अची वञेसि। त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। त कॾहिं बि कंहिंखे जेका बि सॾु कजे, जेका बि अंग्रेजी में चवंदा आहिनि एड्रेसिंग, त भई सही तरीक़े सां, सही नमूने सां ऐं सही शब्द इन में वापराइजे। त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। अगरि तव्हांखे अगरि सुठो ऐं मिठो जवाबु खपे त तव्हां बि कंहिंखे सुठे ऐं मिठे नमूने सां सॾु कयो। त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। बीठो ऐं त लख जो ऐं किरियो ऐं त कख जो। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। बीठो ऐं त लख जो ऐं किरियो ऐं त कख जो। इन जो मतिलबु आहे कि तूं जेसि ताईं तुंहिंजी तबियत ठीकु आहे, तूं हली पियो, तूं पंहिंजी पोज़ीशन ते आहीं, तूं पंहिंजी कुर्सीअ ते आहीं, त तूं लख जो आहीं। लेकिन अगरि तूं जीअं ई बीमार थो पइजी वञी, तूं पंहिंजी कुर्सीअ तां लही थो वञी, या तूं पंहिंजी पोज़ीशन ते कान आई, त तूं बिल्कुलु ई कख जो आहीं, यानी कि तुंहिंजो कोई मुल्ह कान्हे। यानी कि हीउ पहाको चए थो कि जेको इंसानु आहे उन जो मुल्ह ख़ाली उन जी पोज़ीशन सां आहे। उहो अगरि बीठो आहे त ई उन जो मुल्ह आहे। अगरि हू बीमार थो पइजी वञे, किरी थो पए, किरी यानी बीमार पइजी वञणु, या पंहिंजी पोज़ीशन तां लही थो वञे, या पंहिंजे उहिदे सां हू हटी थो वञे, रिटायर थो थी वञे, त उनजो कोई मुल्ह कान्हे। उहो कख जो आहे, उनजी काई वैल्यू कान्हे। त बीठो ऐं त लख जो ऐं किरियो ऐं त कख जो। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं जेके नौकरी पेशा माण्हू हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि कि भई असां जेसि ताईं असां रिटायर नथा थियूं, असां पंहिंजी पोज़ीशन ते आहियूं, तेसि ताईं असां पंहिंजा ॿार परिणाए छॾियूं त सुठे घरनि में शादी थी वेंदी। अगरि रिटायरमेंट खां पोइ था परिणायूं त उन्हनि ते मिटी माइटीअ ते फ़र्क़ु पइजी वेंदो, छो जे असां ओॾी महिल पोज़ीशन ते कान आहियूं। ऐं इहा हक़ीक़त बि आहे। त बीठो ऐं त लख जो ऐं किरियो ऐं त कख जो। इन जी ॿी मिसाल ॾेई थी सघां। घर गृहस्थीअ में जीअं का माई आहे, उहा सॼो मतिलबु माई मतिलबु ज़ाइफ़ आहे, उहा अगरि पंहिंजे सॼो घर संभाले करे वेठी आहे, सॼो घर हले पई, चले पई, स्वस्थ आहे, त उहा लख जी। लेकिन अगरि उहा ई माई लगातार बीमार पइजी वञे, महीनो, 2 महीना, 4 महीना, 6 महीना, त पोइ ॾिसो उनखे घर वारा बि उनखे न पुछंदा। छो जे बीठो ऐं त लख जो ऐं किरियो ऐं त कख जो। हक़ीक़त आहे, लेकिन ॾुखी आहे ॻाल्हि। बीठो ऐं त लख जो ऐं किरियो ऐं त कख जो। मां सम्झां थी